सिंध में थींदड़ मकानी चूंडुनि बाद पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सरियत सां कामयाबी हासिल कई, जंहिंखां पोइ GDA ऐं ॿियनि पार्टियुनि पारां पीपल्स पार्टी ऐं ज़िले इंतज़ामिया ते धांधली जा इल्ज़ाम मढ़िया विया आहिनि। इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे ज़िलई सदर बाबर अली खान लुंड प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त GDA उम्मीदवार तोड़े ॿियनि तंज़ीमुनि जा अॻवान PP मथां धांधली जा कूड़ा इल्ज़ाम हणी रहिया आहिनि। इलेक्शन बिल्कुलु शफ़ाफ़ थी आहे। GDA वारा चवनि था त असां 64 मां 35 सीटूं खयूं आहिनि। इहो बिल्कुलु कूड़ आहे। हुन वधीक चयो त GDA या ॿियूं जमायतूं जेकॾहिं सम्झनि पयूं धांधली थींदी पोइ इलेक्शन जो हिसो छो बणियूं। हुन चयो त इलेक्शन बिल्कुलु साफ़ शफ़ाफ़ थी आहे। PP जी कामयाबी ॾिसी मुखालफ़नि जूं वायूं बताल थी वयूं आहिनि। मुखालिफ़ धुर पंहिंजी हार तस्लीम करे ईंदड़ ज़िले चेयरमैन बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हूंदो, जंहिं लाइ बंगल ख़ान महर जो नालो ज़ेर गौर आहे।